ब्रेकिंग न्यूज़ हम शेयर कंदासीं। सिंध काबीना जे 9 वज़ीरनि खे क़लमदान ॾिना विया आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, ॼाण इकरामुल्लाह धारेजो खे इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स जो खातो ॾिनो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी खे बोर्ड एंड यूनिवर्सिटीज़ वारे खाते जो क़लमदान ॾिनो वियो आहे। मखदूम महबूब ज़मान खे बहाली वारे खाते जो क़लमदान ॾिनो वियो आहे, जॾहिं त दोस्त मोहम्मद राहिमू खे माहौलियात, मौसमियात तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो खातो ॾिनो वियो आहे। जॾहिं त काबीना में वाध जी ख़बर सभ खां पहिरियां आवाज़ टीवी ब्रेक कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, असां शेयर कंदासीं। आवाज़ टीवी सभ खां पहिरियां 8 वज़ीरनि जे खातनि जे हवाले सां ख़बर ब्रेक कई हुई। अव्हांखे ॿुधाईंदासीं। इकरामुल्लाह धारेजो खे इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स जो खातो ॾिनो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी खे बोर्ड्स एंड यूनिवर्सिटीज़, मखदूम महबूब ज़मा खे बहाली वारे खाते जो क़लमदान सौंपियो वियो। अली हसन ज़रदारीअ खे जेल खाते सां गॾोगॾु वर्क्स एंड सर्विसिस वारो खातो बि ॾिनो वियो आहे। दोस्त मोहम्मद राहिमू खे माहौलियात, मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट वारो खातो ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ऐं नाज़रीन असां शेयर कंदासीं। सिंध काबीना जे 8 वज़ीरनि खे क़लमदान ॾिना विया आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, काबीना जी वाध जी ख़बर सभ खां पहिरियां आवाज़ टीवी ब्रेक कई हुई। सिंध काबीना जे 9 वज़ीरनि खे क़लमदान ॾिना विया, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इकरामुल्लाह धारेजो खे इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स जो खातो ॾिनो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी खे बोर्ड एंड यूनिवर्सिटीज़ वारे खाते जो क़लमदान ॾिनो वियो आहे। मखदूम महबूब ज़मान खे बहाली वारे खाते जो क़लमदान ॾिनो वियो आहे, जॾहिं त दोस्त मोहम्मद राहिमू खे माहौलियात, मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो खातो ॾिनो वियो आहे। जॾहिं त काबीना में वाध जी सभ खां पहिरियां ख़बर आवाज़ टीवी ब्रेक कई आहे। जी ज़ुबैर, बिल्कुलु काबीना में वाध जी ख़बर सां गॾोगॾु आवाज़ टीवी जेके अॼु 8 वज़ीर आहिनि उन्हनि जे खातनि जे हवाले सां बि सभ खां पहिरियां ख़बर ॾिनी हुई पंहिंजे नाज़रीन खे त उन्हनि खे कहिड़े वज़ीर खे कहिड़ो खातो ॾिनो वेंदो। हिन वक़्तु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इकरामुल्लाह धारेजो खे इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स, मोहम्मद अली मलकानी खे बोर्ड्स एंड यूनिवर्सिटीज़, मखदूम महबूब ज़मा खे बहाली वारो खातो ॾिनो वियो आहे।